वञण जो। पाकिस्तान ईरान सां छिकताण ख़त्म इलाक़ा बहाल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सियासी फ़ौजी क़यादत में मुल्की सलामती ख़ुद मुख़्तियारी हर क़ीमत ते यकीनी बणाइण ते इतफ़ाक़। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाई जारी रखण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटीअ जो आला सतही इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि जी शिरकत। निगरान वफ़ाक़ी काबीना क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क ऐं समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां बराबरी जी बुनियाद ते लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान ऐं ईरान तरफ़ां छिकताण जे ख़ात्मे ते इतफ़ाक़। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी जो ईरानी हम मनसब सां फ़ोन ते राबितो। निगरान परॾेही वज़ीर तुर्क हम मनसब सां बि फ़ोन ते राबितो। जलील अब्बास जिलानी जो चवणु आहे त पाकिस्तान खे ईरान सां छिकताण में का बि दिलचस्पी नाहे। पाकिस्तान ईरान में दहशतगर्दनि जे थाकनि खे निशानो बणायो। सिंध जी निगरान हुकूमत कारपोरेट फार्मिंग लाइ 52,000 एकड़ ज़मीन 20 सालनि लाइ ख़ानगी कंपनी खे ॾियण जो मुआहिदो करे छॾियो। ख़ैरपुर ज़िले में 28,000 एकड़ थरपारकर में 10,000 एकड़ दादू में 9,305 एकड़ ठटे में 1,000 एकड़ ऐं सिजावल ज़िले में 3,408 एकड़ ज़मीन ॾियण जो फ़ैसिलो। मुआहिदे तहत ज़मीन सर्वे डिपार्टमेंट ऐं तस्दीक़ खां पोइ ॾिनी वेंदी। कंपनी मुनाफ़े खां 40 सैकड़ो सिंध हुकूमत खे ॾींदी। 40 सैकड़ो मक़ामी सतह ते इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्च कई वेंदी। बाक़ी 20 सैकड़ो इलाइक़े में रिसर्च ऐं डेवलपमेंट ते ख़र्च थींदी। यूनिस टाका जो चवणु आहे त 1976 जे एक्ट तहत बंजर ज़मीनूं कंपनियुनि हवाले कई वियूं आहिनि। ज़मीन ऐं पाणीअ जी खोट नाहे पर हज़ारे एकड़ ज़मीन बंजर पणियल आहे। मुआहिदे तहत बंजर पयल ज़मीन आबाद कई वेंदी। उमर सुमरे जो चवणु आहे त ज़मीनुनि जी लीज़ बाबति माज़ी जी हुकूमत जे क़दम खे अॻिते वधायो आहे। निगरान हुकूमत ज़मीन जी लीज़ बाबति आईनी ऐं क़ानूनी इख़्तियार इस्तेमाल करे रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त वॾी मुश्किल सां शींहुं नज़र आयो आहे। अवामी जज़्बो ॾिसी मथां ॿीहर न लिकी वञे। शींहुं चोथों भेरो वज़ीर आज़म थी अवाम जो रतु चूसण जो ख़्वाहिशमंद आहे। चोथों भेरो बि साॻे नमूने रहंदो त खेसि छो कढे वियो। आम चूंडुनि में हिक पासे शहीद भुट्टो जी पीपी ऐं ॿिए पासे वरी ज़ियाउल हक़ जी मुस्लिम लीग नून आहे। पीपी डिॼण घबराइण झुकण वारी नाहे। हू लाहौर जे सियासतदाननि जो जमी मुक़ाबिलो कंदा। हू कंहिं ॿिए न पर अवाम तरफ़ ॾिसी रहियो आहे। पीपी हुकूमत क़ाइम थी त अमीरनि जी सब्सिडी ख़त्म करे ग़रीबनि ते ख़र्च कई वेंदी। रुगो पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर ते इलेक्शन विढ़ी रही आहे। महांगाई जी ज़िम्मेवार मुस्लिम लीग नून ऐं नवाज़ शरीफ़ नाहे। अवाम खे ख़बर आहे त मुल्क में महांगाई जा ज़िम्मेवार केर आहिनि। नवाज़ शरीफ़ शींहुं आहे, कॾहिं बि मैदान छॾे न भॼंदो आहे। लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि कंदड़ मैदान छॾे छो भॼी रहिया आहिनि। छा नवाज़ शरीफ़ चयो त 9 मई ते हमला कयो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़। मांझंदि भरिसां कार ऐं वैन में टकर जे नतीजे में 8 ॼणा फौत। इंडस हाईवे ते कोरे जा मोड़ वटि ख़ौफ़नाक हादसे जे नतीजे में 11 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। गणती जो बि हालत में अस्पताल मुंतक़िल। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में सिक्योरिटी एहलकारनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी करे छॾियो। ज़ाब्ता इख़लाक़ मूजिबि बैलेट पेपरनि जी छपाई दौरान प्रिंटिंग कारपोरेशन जी सिक्योरिटी लाइ एहलकार मुक़ररु हूंदा। रिटर्निंग ऑफिसरनि जी ऑफिस खां पोलिंग स्टेशन ताईं बैलेट पेपरनि जी निगरानी सिक्योरिटी जी निगरानी में हूंदी। सिक्योरिटी एहलकार कंहिं वोटर खां सुञाणप जो सबूत न घुरंदो। कंहिं वोटर खे पोलिंग स्टेशन अंदरि दाख़िल थियण खां न रोकियो वेंदो। ऐं उडेरो लाल जी हिंगोरा बिरादरी मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार बशीर मेमन जी हिमायत करण जो ऐलान करे छॾियो। यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरे जे अॻवान अयूब हिंगोरे पारां बिरादरीअ जो कठ मोहम्मद अयूब हिंगोरे जो चवणु आहे त 35 सालनि खां मखदूम ख़ानदान खे आज़मायो ऐं वोट ॾिना पर हुन आसरनि ऐं दिलासनि खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। हिन भेरे
मटियारी जे क़ौमी तक NA 216 ते नूंडीग उम्मीदवार बशीर बेमण खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे।